अवां ॾिठो हूंदो त तहरीक मुकम्मल तौर ते पुरमन रही आहे, लहर चऊं तहरीक चऊं इमदाद साहब, त इहा बि हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं मां ॾिठो हूंदो त जॾहिं खां पंजाब ॾांहुं वींदड़ जेका ट्रैफ़िक आहे, स्पेशली लॉजिस्टिक वारियूं जेके गाॾियूं, उन्हनि खे रोकियो वियो आहे। अॼु 5 ॾींहं आहे त किथे ईअं कोन थियो आहे कंहिं गाॾी जो, कंहिं मुसाफ़िर गाॾी, माल बरदार गाॾी जो को शीशो टुटो हुजे या उन मां का फुरलुट थी हुजे। इवन खंडु आहे, अटो आहे, कणक आहे, घणियूं शयूं उन में भरियल आहिनि। पर अव्हां खे यादि हूंदो इस्लामाबाद मां हिकिड़ी वीडियो आई हुई त का कोल्ड ड्रिंक खणी वींदड़ गाॾी कल्टी थी पई, त उन एक्सीडेंट वारी गाॾी जो माण्हू बोतलूं ताईं खणी भॼी विया हुआ। पर ही सिंध जी जेका ही नई हिकिड़ी शनाख़्त हालांकि सदियुनि खां आहे, पर हिन भेरे बि जीअं सिंधी माण्हुनि पाण मल्हायो आहे त उन्हनि गाॾियुनि जा जेके ड्राइवर आहिनि, उन्हनि जो जेको ॿियो अमलो आहे, उनखे पाणी पहुचाइनि था, मानी ॾियनि था, किथे कंहिंसां को मिसबिहेव न थियो आहे। सिंध जे इन रंग खे अव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, क़ौमुनि जो मिज़ाज थींदो आहे। असांजी जेका हिस्ट्री आहे, असांजी हज़ारे सालनि जी जेका तारीख़ आहे, असांजो मोहनजो दड़ो, असांजी आमरी, असांजो हड़प्पा, इन्हनि मां कॾहिं बि वादी सिंध जे माण्हू कॾहिं हथियार कोन ठाहिया आहिनि, कॾहिं इन्वेड कोन कयो आहे, कॾहिं पुरतशद्दुद न रहिया आहिनि। सो इहो हिकिड़ो क़ौम जो मिज़ाज आहे। ऐं ॿियो पुरमन तहरीक जेका आहे, उनजो असरु वधीक हूंदो आहे बनिस्बत पुरतशद्दुद तहरीक जे। असांजे पासे में बलूचिस्तान ॾिसो, उन्हनि जी पुरमन तहरीक खे जेका पुरतशद्दुद जेके एलिमेंट्स आहिनि, उन्हनि खे ख़राबु कयो आहे, फ़ाइदो न पहुचायो आहे। सो शौरी जेका हिकिड़ी कोशिशि आहे सिंध जे माण्हुनि जी, उन्हनि जे लाशौर में बि आहे त बाबा असांखे पुरमन रहणो आहे। असांखे कंहिं जेके आम पाकिस्तानी आहिनि, पंजाबी हुजनि, पठान हुजनि या ॿियनि क़ौमुनि सां तालुक़ रखंदा आहिनि, उन्हनि खे जोड़णो आहे पाण सां गॾु। असांखे तकलीफ़ आहे, असां रस्ता बंदि कया आहिनि, पर असां हुन में अव्हांखे तकलीफ़ नथा ॾियणु चाहियूं त अव्हांजा बच्चा जेके रोडनि ते हुजनि, उहे बुखा वेठा हुजनि, असां तव्हांखे पाणी पीआरियूं था, पाणी बि खारायूं था। जेके ट्रकनि जा ड्राइवर आहिनि, उन्हनि सां वञी माण्हू जेको उन्हनि जी ख़ैरियत बि पुछनि था पिया, इहे सभु कुझु। त इहो हिकिड़ो शौरी कोशिशि आहे हिकिड़ी क़ौम जी, जेका ज़ाहिर आहे हिकिड़ी हज़ारे सालनि जी जेका तरबियत आहे क़ौम जी, उनजो हिकिड़ो नमूनो आहे। अवां वेझड़ में ॾिसूं त तहरीकूं जेके PTI हलायूं आहिनि, उन्हनि कहिड़े नमूने सां जेको आहे हथियार बि इस्तेमालु कया। इवन मज़हबी पार्टियूं लाहौर, इस्लामाबाद, ॿियनि शहरनि में जेके दीन जो दावेदार आहिनि, जॾहिं उन्हनि जी का रैली निकिरे थी त एहलकारनि ते बि हमला थिया, माण्हुनि जूं जानियूं बि वियूं। असां त इहो बि ॾिठो आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो, हिन में हिकिड़ो नालो नथो खणा, पर हिकिड़ी कॉन्फ्रेंस जमात 4 अप्रैल ते ऐलान कयो हो त बाबा असां रस्ता आणंदासीं, धरना आणंदासीं रस्तनि ते। सही। त उन्हनि खे समूरियुनि ॿियनि जमातुनि, कॉन्फ्रेंस जमातुनि, उन्हनि खे ॾिसोन करे उनखां पंहिंजो पाण खे पासीरो रखियो त जीअं पॉलिटिकल क्लेश न थिए सिंध में, त जीअं तहरीक जो रुख न डाइवर्ट थी वञे तशद्दुद वारे पासे, उन खां पोइ असां वज़ाहतूं पेश कंदा रहूं। सो इहो हिकिड़ो शौरी कोशिशि आहे सभिनी जी, आम माण्हू जी बि, ऐं हुन में ज़ाहिर आहे हिकिड़ो गदा गाॾी वारे खां वेंदे जेको प्राडो में फिरे थो, उनजी बि आम पॉलिटिकल कारकुन खां वेंदे जेको मरकज़ी क़यादत आहे समूरियुनि जमातुनि जी, उन्हनि सभिनी जी इहा शौरी कोशिशि आहे। असांखे हिन तहरीक में कोई तासुर न आहे ॾियणो त बाबा सिंध में जेके गाॾियूं आहिनि उनखे फुरियो वियो आहे, लुटियो वियो आहे। इहो प्रोपेगेंडा माज़ी में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी जॾहिं शहादत खां पोइ जेके सिंध में बाहियूं लॻियूं हुयूं, त हुन में इहा प्रोपेगेंडा कई वई हुई, ऐं उहा ज़ाहिर कूड़ी साबित थी बाद में। पर इन क़िस्म जी प्रोपेगेंडा जो मौक़ो जेको आहे हिन वक़्त ताईं हेॾी तहरीक में 8-9 महीननि में सिंध नाहे ॾिनो, ऐं ख़ासि तौर ते रोड रस्ता जेके बंदि आहिनि 5 ॾींहंनि खां। अमेरिका जहिड़ो जेको जे शहर में जेको पंहिंजो वाशिंगटन में, न्यूयॉर्क में जेकॾहिं बिजली वेंदी आहे त उते चवनि था त फुरलुट जी जेको आहे हिकिड़ो नवां रिकॉर्ड क़ाइमु थींदा आहिनि। हिते सभु कुझु रोड रस्तनि ते पियो आहे। ऐं जीअं मां ॿुधायो त अरबे रुपयनि जी जेका मालियत जूं शयूं पियूं आहिनि, माण्हू शौर सां इन्हनि समूरे शयुनि खे ॾिसनि था, छाकाणि त मंज़िल जेका आहे उहा जियापे जी आहे, जियापे ते नज़र आहे। त बाबा असांखे पंहिंजी ज़िंदगी जी जेका वेड़ आहे उनखे डाइवर्ट न आहे थियणु ॾियणो। असां रस्ते में वेही या ॿिया मोर्चा न आहिनि खोलणा असांखे। हिकिड़ी वॾी माना इहा शइ जेका आहे दुनिया लाइ हिकिड़ी वॾी मिसाल आहे त बाबा ही ईअं बि के क़ौमूं जेके आहिनि एहतजाज करे सघनि थियूं पियूं, ऐं उहे ईअं रोडनि ते पियल जेका मिल्कियत आहे उन्हनि जी बि हिफ़ाज़त कनि थियूं पियूं, जेका उन्हनि जी आहे जिन जे ख़िलाफ़ उहे एहतजाज कनि था। सही। इहो हिकिड़ो वॾो मिसाल आहे। बिल्कुलु। ऐं शायदि ई पाकिस्तान में अहिड़ो को ॿिए हंधि असांखे मिसाल नज़र ईंदो हुजे।